सिंधी स्पेशल भुॻा चांवर था ठाहियूं। हिन जे लाइ सिपरी खई आहे। हिन में 2 चमचा तेल, ज़ीरो, तेज़ पत्तो, दालचीनी, लौंग ऐं कारा मिर्च विझणा आहिनि। इन्हनि खे 1 मिंट लाइ फ्राई करिणो आहे ऐं लंबो कटियल बसर विझी छॾींदासीं। बसर खे असांखे डार्क ब्राउन कलर थियण ताईं भुनणो आहे, यानी कि दाग पचाइणो आहे। जंहिं महिल इहो कलर थी वेंदो त थोरो सो पाणी विझी छॾींदासीं ऐं ॻाढ़ा मिर्च जेतिरो तव्हांखे तिखो वणंदो आहे, थोरी सी हैड ऐं लूणु स्वाद अनुसार। इन खां पोइ इनखे बॉइल अचण ताईं असांखे कुक करिणो आहे 1-2 मिंटनि लाइ। ऐं पीज़ विझंदासीं, साओ मसालो। तव्हां चाहियो त हिन में आलू जो बि यूज़ करे सघंदा आहियो। हाणे इहे चांवर विझणा आहिनि जंहिंखे कलाकु भिगाए रखियो हुयो। इहे बासमती न आहिनि, रेगुलर चांवर आहिनि। भुनी छॾियोसि ऐं पाणी विझो, जेतिरो चांवर ढकी वञे ओतिरो। त हाणे हाई फ्लेम ते असांखे हिनखे पकाइणो आहे। हिन खां पोइ लास्ट में धीमी करे करे कवर करे कुक करिणो आहे ऐं हे रेडी थी चुका आहिनि सिंधी स्पेशल भुॻा चांवर। हिननि खे मां खावां थी कचालू ऐं चणनि जी दाल सां। वीडियो खे ज़रूर सां लाइक, शेयर ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। मां निकिता आहूजा। जय झूलेलाल।